खैरपुर में ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। खैरपुर नाथन शाह में 2 महीना अॻु क़तल थी वियल ॿिनि भाउरनि जे क़तल में मुलविस 11 मां 4 जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। ॻोठ बहादुरपुर में 2 महीना अॻु बेदर्दी सां क़तल कयल ॿिनि सगन भाउरनि अब्दुल नबी ऐं अली हैदर शाणी जे क़तल में मुलविस 11 मां 4 जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस कार्रवाई कंदे क़तल केस में मुलविस 4 जवाबदार भाई खान गुलाम रसूल अली हसन ऐं फिदा हुसैन शाणी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ख़बर असां खैरपुर मां शेयर कयूं पिया। खैरपुर नाथन शाह में 2 महीना अॻु क़तल थी वियल ॿिनि भाउरनि जे क़तल में मुलविस 11 मां 4 जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। आग कयूं पिया वाक़े ॻोठ बहादुरपुर में 2 महीना अॻु बेदर्दी सां क़तल कयल ॿिनि सगन भाउरनि अब्दुल नबी ऐं अली हैदर शाणी जे क़तल में मुलविस 11 मां 4 जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस कार्रवाई कंदे क़तल केस में मुलविस 4 जवाबदार भाई खान गुलाम रसूल अली हसन ऐं फिदा हुसैन शाणी खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जल्द ॿिनि जवाबदारनि खे बि गिरफ़्तार करे मक़तूल जे वारसनि सां इंसाफ़ कयो वेंदो। खैरपुर नाथन शाह मां ख़बर सां शेयर कयूं पिया। खैरपुर नाथन शाह में 2 महीना अॻु क़तल थी वियल ॿिनि भाउरनि जे क़तल में मुलविस 11 मां 4 जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। ॻोठ बहादुरपुर में 2 महीना अॻु बेदर्दी सां क़तल कयल ॿिनि सगन भाउरनि अब्दुल नबी ऐं अली हैदर शाणी जे क़तल में मुलविस 11 मां 4 जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस कार्रवाई कंदे क़तल केस में मुलविस 4 जवाबदार भाई खान गुलाम रसूल अली हसन ऐं फिदा हुसैन शाणी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त जल्द ॿिनि जवाबदारनि खे बि गिरफ़्तार करे मक़तूल जे वारसनि सां इंसाफ़ कयो वेंदो।